छा तोखे ख़बर कोन हुई? या तव्हां चाहियो त मुंहिंजी ट्रांसफर बि कराए सघो, तव्हां इहो ई करे सघो। जो आया वो सुहणे सजनी मां आशिक़ तुझी आया वो सुहिणा साई मां। केर आई तू? हिन कमरे में तुझे अचण जी हिम्मत की थी? मुझे तो समझ आई ही एक काम जी आई ही उते अञा बार न थी आहे। छोरीअ की शादी ज़रूरी हुई। मलीर जी मारी समझ मनोठन दे कामण वारी नाया मुझे शहीद पिए जी शहीद रानी समझ हुन जे मोहब्बत जो रखवालो आया राणा। मिली वियो सोनो मुखे यार मिली वियो सोनो मुखे यार मिली वियो। हर 5-8 मेनपुरी खंडर थे वात जो कैंसर, गुटखा खाइंदे कैंसर, गलो खराब, वो भी माण्हू मुड़ने ही था। ये जो दिल वणाए पर छा कया, घर में हिकड़ो ही दिल वा, जरी ना करे तो करे छा। घर जा था विकड़ी भी तो बिलस कराए तुम जानी केडो न सुठो आए। आई लव यू। अल्लाह आई लव यू 3। रींद सुमरी मां सफा थी जाना मुखा खफा यार तू खुदा दे वास्ते यार तू खुदा दे वास्ते नई संग दिल तू आहे न पत्थर दिल तू आहे प्यार कया तो सा सुबह हुजे या हुजे शाम मां डांगी खणी असांजे मुंह ते मल। पुलिस जी नौकरी नसीबन वारनि खे मिलंदी आहे, सब किराम बिराम थी नौकरी कभी तो पंहिंजे सूबे में न त ऐसी नौकरी त तोखे भी खबर है मूं तो सां गॾु केतिरनि रेस में हिस्सो वरितो ऐं केतिरा ई मिशन कया। वो भी चवंदा आहिनि मौत से किसकी रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है। ये टोपी मुझी इज्जत है ऐं मुझो शान है। इहो न विसारजां त हिन मुल्क जी पहिरीं वज़ीर आज़म औरत बि हिकु सिंधियाणी हुई।
सोना साईं ॿुधाइण जी तकलीफ़ कंदा तव्हां केरु आहियो? ये समझ मां ते ॿुधाइण आया था। अरे छोरी बकवास बंद कर ऐं खलाक था गला। मूं त तव्हां सां अदा करे ॻाल्हायो आहे, इन खां वधीक ॿियो कहिड़ो इख़्लाक़ हूंदो? असांजी भेणूं ईअं जंग में अकेली न घुमंदियूं आहिनि। मां हिते रुलां त कोन पई, पंहिंजे घर जो कमकार करणु को गुनाह त न आहे अदा? अरे छोरी ने भागी वरी भा दुनिया में ॿिया रिश्ता खुटी विया आहिनि छा? खबरदार जो हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हायो अथव हिन कुआड़ी सां लूलो लंगड़ो करे कढी छॾींदीसांव। अचे सोना साईं मुंहिंजी बहान में अच तो तुंहिंजी इहा गर्मी लायाऊं। ॾिसो ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो, मूं न्याणी खे पंहिंजी भेण सम्झी मूं ते रहम कयो। मरे भी नथो
सॼो ॾींहुं खऊं खऊं पियो करे न कम जो न कौर जो। हाँ मां, बाबे जा कम ॾिसो, मुंहिंजा त अञा घुमण फिरण जा ॾींहं आहिनि। भला आऊं त कोन कमाईंदुसि न। भली ॻाल्हि कई थी पुत्र, भली ॻाल्हि कई। सुभाणे खां मज़दूरी तलाश में निकिरी पवां थो बाबा। अम्मा, अदा कुछ तो खुदा जो खौफ कयो। बाबा बेचारे में केड़ी सिग रखी है जो हिन उम्र में उथी पाण के कमाई खाराइंदो। छोरी, तोखे 50 दफ़ा चयो न, तू पंहिंजो बात बंद रखंदी कर। अदा, तोखे त ज़री बि फिकाई नथी थे। आऊं पंहिंजो बात बंद रखां, पोड़ो पी उथी कमाए ऐं तू नशा कर जुआ खेड। वाह अदा वाह। छोरी, तुंहिंजो त बंदोबस्त करियां थी। ओ अंधो मंडो धारियूं सारियूं मिले त मां तोखे हिन घर मां कढां थी। तोते अञा बार न थी आहे ऐं ना ई तूं उनखे बि खणाई। मासूम न्याणी जे पोरे ऐं हथ जे हुनर सां असांजो घर पियो हले। स्वांजण लाइ काठियूं बि ही करे ऐं घर जो कमकार बि ही करे ऐं पाणी बि भरे। हाँ साईं, असां ते वॾा एहसान बि करे घर जो कमकार कंदी त छा घसी वेंदी। मुंहिंजो पुटु सही त चवे थो। मां तोखे चवां थी त छोकिरीअ खे मथे ते न चाढ़। अम्मा, खुदा जे वास्ते हाणे चुप कयो। चनेसर पुट, आऊं चवां थो इहे लोफर पाणी छॾे ॾे। वक़्तु ॾाढो ख़राबु आहे। ॻोठ जे भर वारे रोड तां 3 ॼणनि जा लाश मिलिया आहिनि। सर ही आयो उन द्वार की पोस्टमार्टम रिपोर्ट। फासलो बि घणो पर निशानो कमाल आहे ऐं टिनी खे पुठियां खां हिक ई जॻह ते गोलियूं लॻियूं। सर इहो निशानेबाज़ केरु थो थी सघे? मुंहिंजे ख़्याल में ही कंहिं तरबियत याफ़्ता या कंहिं एजेंसी फोर्स जे माण्हू जो कमु थी सघे। पर हिन माण्हू जो बैराड़ी में कहिड़ो कमु आहे? सर, अगर अव्हांजी इजाज़त हुजे न, मां ॻोल्हण जी कोशिश कयां। मिड़ई प्यारे पाणी जड़ा का न, ही तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। तूं वञ का सुठी चांहि ठाहे खणी अच। वञ, शाबाश। सर हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां, ही 3 ॾोहनि में मुलव्वस हुआ ऐं ही टंडोजाम, हटड़ी ऐं हुसड़ी थाणनि ते उन्हनि ते केस बि दाख़िल हुआ। जबरदस्त। मतलब त पुलिस में साम्हूं न आई है। माना त एक तीर 2 शिकार। पर न न न न न, एक तीर 3 शिकार। इंटरेस्टिंग। सर पोइ हाणे असांखे छा करणो अथव? छा वरी छा, ख़बर लॻाइणी पवंदी। मोबाइल घर त कान विसारे आयमि। बस हथ ये मोबाइल तो मुंह अठा मुझे खीसे में आ। अचे ये अठो। मोबाइल में तो मिस कॉल जा भी पैसा कोनन मां साथ। जरी ना करे तो करे छा? मसत कल तो बेरस मोकलियो वो खत्म थियो छा? निभागा तो केड़ा लाख रुपया मोकलिया हुआ, 20 रुपया तो मोकलिया आई। जरी ना करे तो करे छा? मसत तू भी सजो दी थी फोन ते गालाई। मोए हिन मोबाइल में तो अलाई किथा किथा ते कॉलूं अचन। अजकल जे दौर में तो माइन जो मोबाइल रखण आजाब थी वियो है। जरी ना करे तो करे छा? आऊं सब समझा तो मां साथ
तूं माण्हुनि खे सॼो ॾींहुं मोबाइल ते चरियो ठाहींदी आहीं। मासत आशिकनि जा कम ॾिठा अथई? सदको सुना सदको। वाह मासा त लसड़ा तुंहिंजा भाग। आदन नालो आहे मुंहिंजो। सुना ॾाढो मसो। तॾहिं मासत अहिड़नि लुचनि लोफरनि खे सबक सेखारण इलाही ज़रूरी आहे। पाण भली मोबाइल रखनि, बाक़ी असांखे को हक़ ई न आहे। औरत जो सुबुह जो मोबाइल खोलण ऐं आशिकनि जा फोननि मथां फोन ठकाठक थियो वञे, ज़रीना करे त करे छा। हाणे हल पाणी भरियूं। यार आदन इन लसड़े छोरे सां वाह जी छोरी आहे, पर इहा आहे के? हा दादा न, इहा चनेसर जे ॻोठ जी ज़रीना नालो अथसि। हिन छोरीअ त पहिरें धक में मुंहिंजा लाह कढी छॾिया अथई। वाह जी छोरी सुहिणी आहे। दादा न चवंदा आहिनि जिते बाहि भरे उहा जाइ सड़े। मूंखे बि न छोरीअ चरियो करे छॾियो आहे, चरियो। ना आदन ना, हाणे कॾहिं इहो सोचजांइ बि न। इहा हाणे तुंहिंजी थियण वारी भाॼाई आहे। ॾाढो सियाणो आई थियण वारी भाॼाई आहे। अलाए कीअं भाॼाई आहे? भाॼाई थींदी तुंहिंजी भाॼाई। बी लसड़ा केॾा भॻो वञी सुणा मिठू मन। ऐं घर वारे ॻोठ में लोड भराइण थो वञा। लोड? छाजो लोड? मोबाइल जो। वाह 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 वाह। कंहिंजे मोबाइल में? सुहिणे जे मोबाइल में जा? हा दादा न पूरो वॾे कम वारो माण्हू थी। लसड़ा कल्ह इहा जेकी सुहिणी छोकिरी तोसां हुई उहा ॿुधाए त भला केरु हुई? इहा मुंहिंजी मासादा ज़रीना। भला हिन जो नंबर त ॾे। नंबर? अरे लसड़ा आई खर्ची वठो वठो। पैसा पैसा पैसा। उधर थोड़े थोड़े नंबर पूरा ही 200 जो बैलेंस। हाँ इसे नोट कर दो। खीसे में हर गाल बुद्धे मानो तो कमाल हुई और इंदे ना जी जी बैलेंस वही चला जी जी आता तो सब बता ले। अरे हाल खैर त आहे। तव्हां फिरी सिरी मुंहिंजे मथे में छो पिया लॻो? इहा त मूंखे ख़बर न आहे। एतिरो सारो रस्तो पियो आहे, थोरो होश में हलंदा कयो या साइड वठी हलंदा कयो। अगरि गाॾी तव्हांखे लॻी पए आहे न त पोइ आउं ग़रीब त मुसीबत में अची वञा। हिकु ॻाल्हि पुछां, तव्हांजो नालो छा आहे? की रहियो तव्हां? छो को कम आहे छा? मुंहिंजो नालो अयाज़ आहे। तव्हांजो निशानो त कमाल जो आहे। छा मतिलब? अलाह से त तव्हांजी ज़िंदगी वॾी रखी आहे। मां हाणे तव्हांजे बारे में सोचींदी आयसि पे त ॾिसो तव्हां साम्हूं नज़र अची विया। अच्छा भला इहो कहिड़ी ख़ुशीअ में? तव्हां उन ॾींहुं मूंखे शुक्रियो अदा करण न ॾिनो ऐं तव्हां मुंहिंजी इज़त बचाई। तव्हां केरु आहियो? किथे रहंदा आहियो? ऐं तव्हांजो नालो छा आहे? मां त साम्हूं वारे ॻोठ में रहंदी आहियां।
अच्छा ठीकु आहे मां हाणे वञा। अच्छा ॿुधो, मुंहिंजो नालो शहनाज़ आहे। ॿुधो, मां रोज़ हिन टाइम जो पाणी भरे ॾींदी आहियां। अच्छा खुदा हाफ़िज़। चने सर मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु आहे। मूं वटि तरफ़ पैसा न आहिनि जो चिंची में वञी डॉक्टर खे ॾेखारियां। पुट तो वटि मोटरसाइकिल आहे न, मूंखे हली डॉक्टर न ॾेखार ताकी मुंहिंजी तबियत सही थिए। बाबा भला आउं वांदो आहियां जो तोखे अस्पताल घुमाईंदो वठां। पुट चने सर अलाह खां पोइ तूं ई मुंहिंजो सहारो आई। भला न्याणी खे त कोन चवंदुसि त मूंखे डॉक्टर ॾांहुं वठी हल। बाबा मुझे मथो न खा, ऐं संगत खे छॾे तुंहिंजे पुठियां कोन हलंदुसि। हा पुट तोखे त टके जो बि शर्म कोन्हे, बाक़ी ॿियो सभु कुझु अथई। चङो बाबा हाणे मथो न खा, हिकु त कमु आई न करी ऐं वरी हिनखे डॉक्टर ॾे वठी वञा। हा भाउ मूं में त ॾाढी सघ रखी आहे कमाइण जी। मुंहिंजा दोस्त होटल ते वेठा आहिनि, हाणे मूंखे वञण ॾे। चने सर अजो कॾहिं यादि रखजां त तूं पोड़ो थींदे। हा हा पोइ छा थींदो? पोइ वांगुर बि जॾहिं तुंहिंजो औलाद नाफ़रमानी कंदो न त अजो ॾींहुं तोखे यादि ईंदो, यादि ईंदो, यादि ईंदो। यार खैरू ये खमीसो बची ख्वार थियो आहे। उथ त ॾिसीसि कल्ह ॿ टे रुपया छा खटिया अथसि, अॼु कटनि जो वॻो पाए वेठो मुड़ुसु। किॾां वेंदो मिड़े नसीब भला अथसि, हर चकर खटी थो वञे, आख़िर त बुल में ईंदो न। अशरफ अमरान जा पिता सड़ा पिया थी, हाणे साड़ जा टुपा पिया ॾिनी। यार मारो पीप सफ़ा निभागो निकितो, न को तो कमाए न को तो को कमु करे। मूं त अम्मा खे लुटे लुटे फ़क़ीर करे छॾियो आहे। यार अशरफ जूर में को जवान ही कोने जो नोट खणी अची पाण सां मुक़ाबिलो करे। अरे छोरा ॿ टे पेवर सुठियूं चांहियूं रखणी आहे, सुठा महिमान आया आहिनि। ऐं हा ॿ टे नानकतायूं बि खणी आहे। अब छोकरा ब थदियूं बोतलूं खणी आ। हा यार अंदर त ठाहियूं। शहनाज सुठो अथई त हिन चक्कर में न पओ। आउं हिकु मुसाफ़िर आहियां, मूंखे त पंहिंजे मंज़िल जी बि ख़बर न आहे। न यार मुंहिंजो त हाणे सभु कुझु तूं आहे। हाणे त तुंहिंजी मर्ज़ी आहे, जियारी या मारी। तूं चरी त न ई थी वई, मां किथां जो तूं किथां जी ख़बर न आहे। तुंहिंजा माइट मूंखे क़बूलनि पे या न, ऐं हू तुंहिंजे ख़ुशीअ जो ख़्यालु रखनि या न। न तूं बिल्कुलु बेफ़िक्र रह, मुंहिंजो बाबा मूंसां तमामु घणो प्यारु कंदो आहे ऐं हू मुंहिंजी ख़ुशी जो ख़्यालु ज़रूरु रखंदो। तूं बहिराड़ीअ में हिकु नंढड़े ॻोठ में रही ऐं आउं शहर में। हिते इत्तेफ़ाक़ आहे जो हिते असांजे वॾनि जी कुझु ज़मीन आहे ऐं उते असांजो फार्म हाउस बि आहे, जिते आउं बोरियत ख़तमु करण लाइ कॾहिं कॾहिं ईंदो आहियां। अच्छा हयास हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए,
भले तू इन खां अलावा कंदो छा आहे? का नौकरी वोकरी कंदो आहे या न? नौकरी? नाना पाटेकर असा के भी ॾिसो तोखे ॿियो को नालो न मिलियो ऐं तोखे चरियो नाना पाटेकर थो लॻे। अच्छा बाबा सनी देव हलंदो सलमान खान हलंदो मिस परी अगर राणा साहब के खबर पइजी वई न त पोइ इहो सनी सलमान नाना पाटेकर तूं सभु वेंदो तेल वठण ऐं मुंहिंजी राणा साहब जे ऑफिस में पेशी थी वेंदी। अरे इतने मोटे हो गए हो फिर भी बाबा से डरते हो। तुंहिंजो भले पीउ हुजे पर मुंहिंजो त बॉस आहे न ऐं मूं में एतिरी हिम्मत न आहे जो आऊं एतिरो गुस्ताख थियां। अच्छा बाबा अब ये नाटक छोड़ो और ये बताओ घर वालों को रिश्ते के लिए कब भेज रहे हो?
यार परी मूंखे हिन चक्कर में न फासायो। मूंखे त सम्झ में नथो अचे त मां छा करियां। ऐं मुंहिंजे ख़्याल में त तुंहिंजो त लाहौर में रिश्तो तय थियल आहे। मेरी बात सुनो, मेरे पापा से क्लियर बोलती है कि मुझे लाहौर शादी वादी नहीं करनी। मुझे शादी करनी है तो इस सिंधी से करनी है ना। मुझे शादी नहीं करनी। पापा तो या सोचण जी हिम्मत थी कई। तोखे मुझे घर में दाव हणंदे शर्म नथो अचे? तू मूंखे सुञाणी नथो? सर मां तव्हांजी डायरी खणण आयुसि त मिस परीअ सलाम जो चई रोके वरितो। तव्हां मूंसां रात जो ऑफिस में मिलो। तू इतनी हिम्मत की गई? गेट लॉस्ट, गेट लॉस्ट। ठीक है सर, मां तव्हां रात के ऑफिस में मिलो। जी इतनी हिम्मत की थी? सर तव्हां पूरी ॻाल्हि ॿुधी, थोरो सोचे सम्झे प्लीज दायरे में ॻाल्हायो। अच्छा तू के दायरो से खम दे, वो भी राणा अफजल के जे कराची में सबरी दारू मुर्सन की बोलते बंद कर छड़ी। सर सॉरी सर, अयाज तव्हां मूंखे यादि कयो। आउट, गेट आउट यू बस्टर्ड, आउट। सर मूंखे अयाज सां घुरायो, इलाही। अरे चुप अयाज चमचा, तोखे मुंहिंजे हिंजे रैंक में फर्क नजर नथो अचे? सर फर्क आहे, पर एतिरो बि न जेतिरो तव्हां ॾेखारण पिया चाहियो। पंहिंजी शिकिल घुम कर हल, तुंहिंजो त बंदोबस्त कयां थो। रज़ा तो हिते ई रहंदे। सर तव्हां सां आख़िर प्रॉब्लम छा आहे? पंहिंजे जूनियर सां ईअं ॻाल्हाइबो आहे? रज़ा हिन डिपार्टमेंट जो मान शान आहे, हिकु महिनती ईमानदार ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हिकु दिलेर छोकिरो आहे। ऐं तव्हां अॼु जेको इहो नकली प्रमोशन ते सीट ते वेठा आहियो न, इहो सिर्फ़ु रज़ा जे करे आहे। फरमान डकीर जहिड़े इश्तारी ॾुआरीअ खे कराची जे सड़कुनि ते डोड़ाए डोड़ाए उनजो ख़ात्मो बि न रज़ा कयो। ऐं ॿी ॻाल्हि जेका ॿुधण खां पहिरियां सुठो आहे त तव्हां पाणीअ जो थधो गिलास पी पोइ इहा ॻाल्हि ॿुधो। मिस परी मूंखे पसंदि करे थी ऐं हू तमामु सुठी छोकिरी आहे ऐं मां बि हुनखे पसंदि करियो। पहिरियां तव्हांजे एतिराम में आउं इंट्रेस्टेड न हुउसि, पर हाणे आउं परीअ सां गॾु आहियां ऐं तव्हां चाहियो त मुंहिंजी शिकायत IG साहब या होम सेक्रेटरी साहब सां करे सघो, या तव्हां चाहियो त मुंहिंजो ट्रांसफर बि कराए सघो। इन खां वधीक तव्हां ॿियो कुझु करणु चाहियो त तव्हां उहो करे सघो। थी अमान। आसिफ इन्हें अयाज ऐं रज़ा जी मूंखे ज़रे ज़रे जी रिपोर्ट कंदे। सर तव्हां बेफ़िक्र रहो, अयाज ऐं रज़ा मुंहिंजी निगाह में रहंदा। हिकु माण्हू मुंहिंजे घर ते बि तैनात कर जेको मूंखे ज़रे ज़रे जी रिपोर्ट तोखे शायद खबर ना है ताऊं हिन शहर जी जमीन खोटे वञी ॾिस, हिन मां अदलाश अहिड़ा बि मिलंदा जिन जे पुठनि में रणा आश्रम जे गोलनि जा सुराख हूंदा। तूं त गए अयास
ॾिसूं तुझे अयाज, अगर तुमने मुझसे शादी ना की तो मैं अपनी जान दे दूंगी। इस गुनाह भरे घर में मेरा दम घुटता है। परी, मुखे